सिंध सोघर संगत भलाई तंज़ीम जे सेक्रेटरी जनरल मोहम्मद सालिह अब्बासी पंहिंजे इस्तीफ़े जो ऐलान वापसि वठी छॾियो। ख़बर मूजिबि सिंध सोघर संगत भलाई तंज़ीम जे मरकज़ी सदर मीर शबीर अब्बासी जी अॻवानी में तॾहिं ते लंघी आयल सुघड़नि जे वफ़द, जंहिंमें नामियारो सुघड़ मोहम्मद यूसुफ भट्टी, हकीम अली चांडियो, गुल हसन सुमरो, अकरम अली मुंगरियो, इख्तियार अब्बासी ऐं ॿिया शामिल हुआ। साॻिए वक़्तु सुघड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलिक अब्बासी जे सीनियर तरीन शागिर्द मियाँ ग़ुलाम रसूल मुंगरियो, माशूक अली शेख सुघड़ रहमतुल्लाह अब्बासी जे फर्ज़ंद सुघड़ हबीबुल्लाह अब्बासी जे फ़ोन ज़रिए कयल रिक्वेस्ट खे मान ॾींदे ताज़ो मोहिन जो दड़ो जो इजलास दौरान कयल इस्तीफ़े जो ऐलान वापसि वठी छॾियो आहे। इन मौक़े ते मरकज़ी सदर मीर ग़ुलाम शबीर अब्बासी चयो त उस्ताद मोहम्मद मलिक अब्बासी जे विछोड़े खां पोइ मोहम्मद सालिह अब्बासी मुख़्तलिफ़ उहिदनि ते रही तंज़ीम जो दिफ़ा कयो आहे। हुन जो लोक अधबला कयल ख़िदमतूं सराहण जोॻियूं आहिनि। संदन ख़िदमतुनि खे तंज़ीम ऐं उस्ताद जे लाइ लाइक़ शागिर्द इज़त जी निगाह सां ॾिसनि था। इहो ई सबबु आहे जो अॼु वफ़द जी सूरत में खेसि पहुचाइण लाइ पहुता आहियूं ऐं उमेद त हू अॻु जीअं तंज़ीम जा मामला संभालींदो ऐं सुघड़नि जी ख़िदमत कंदो। सुघड़ मोहम्मद सालिह अब्बासी चयो त दोस्तनि जे इसरार ते इस्तीफ़ा वापसि वठां थो ऐं उमेद थो कयां त सभु तंज़ीमी साथी तंज़ीम जे वाध वीझ ऐं लोक अदब जे वाधारे लाइ साथ ॾींदा। बाक़ी तंज़ीम में ज़ाती ऐं अजाई मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी। मां उहा तंज़ीम तां जेकी इस्तीफ़ा ॾिनी उहा जेको आहे वापसि वठां थो इंशाअल्लाह। सिंध सुगर संगत भलाई तंज़ीम जे जेको आहे सो प्रोग्राम खे, सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलिक अब्बासी जे प्रोग्राम खे जेको आहे सुठे नमूने सां खणी हलंदासीं। ऐं मां उहा पंहिंजी जेकी ज़बानी इस्तीफ़ा ॾिनी उहा मीर शबीर अब्बासी जे सुगड़नि जे वफ़द जे अचण सां मां उहा इस्तीफ़ा वापसि थो वठां। महिरबानी।